असांखे धमकी भी ॾियनि, घर वेठे मरण आया हुआ सवेरे। घंटा ज़ेर ज़मीन आहे 150 की टपो शाहपुर में। मटियारी वेझो ॻोठ अहमद खान टगड़ वासिन हिदायतुल्ला टगड़ मुस्मात रिहाना टगड़ मुस्मात समरीन टगड़ पंहिंजनि मासूम ॿारनि समेत मटियारी मीडिया हाउस ते एहतजाज कंदे चयो आहे त ॻोठ जे बासर वॾेरे दाऊद सुहो हथियारबंदनि जी मदद सां राति देर सां असांजी 12 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे असांजो तयारु थियल कणिक जो फसल काटे वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त असां मिसकीन माण्हू आहियूं, असांजो गुज़ारो ई उन ज़मीन ते आहे ऐं उहा कणिक असांजे बचनि जे 12 महीननि जे खाइण लाइ आहे। उन्हनि जो चवणु हो त मज़कूरा ज़मीन अबनि ॾाॾनि खां वठी असांजे खाते में आहे ऐं हींअर मुंहिंजे नाले ते खातो आहे, पर ॻोठ जो वॾेरो असां ते तशदुद करे असांजी ज़मीन ते हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त अहिड़ी शिकायत खणी जॾहिं असां शाहपुर थाणे ते पहुतासीं, SHO शाहपुर वॾेरे जी कमदारी कंदे टाल मटोल कमु वठंदे असांजो केस वठण खां इनकार करे छॾियो। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खां मुतालबो कयो त ॻोठ जे बासर वॾेरे ऐं संदसि वाठनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कब्ज़ो करे वियो, असांजी कणिक बीठल हुई, खणाए पंहिंजे पासे रखायासीं, उहा ज़मीन खेड़ाए छॾियासीं। असांखे धमकी भी ॾियनि, घर वेठे मरण आया हुआ सवेरे विढ़ी विया आहिनि असां सां। बस घंटा ज़ेर ज़मीन आहे 150 की टपो शाहपुर में, जंहिं ते वॾेरे दाऊद सोहे माना असांजे कब्ज़ो करे हथियारनि जे ज़ोर ते धमकियूं, पहिरियां धमकियुनि ॾेई वरी अॼु अची कब्ज़ो करायो आहे। मुंहिंजी कणिक जो फसल बीठल हो, उहो कणिक जो फसल खणी संदसि पासे रखायो आहे। जॾहिं बि मुंहिंजी कणिक हुई उन ते उन खेड़ी बीठल कणिक में खेड़ी हलाई छॾी आहे। ऐं वियो आहियां हद SHO वटि शाहपुर थाणे ते वियो आहियां, अञा ताईं SHO शाहपुर का बि कार्रवाई कोन कई आहे। असां वरी हुतां थी आयो आहियां घर, त वरी मूंसां अची विढ़िया आहिनि। वॾेरे दाऊद सोहे जे चवण ते मूंसां विढ़िया आहिनि, धमकियूं ॿिया ॾींदा, असां तोखे मारींदासीं, ईअं कंदासीं, हिननि ॿारनि मुंहिंजनि खे।